मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह जे नबी फरमायो, टिनि कैफ़ियतुनि जे अंदरि, टिनि हालतुनि जे अंदरि इंसान क़बर खां निकिरी करे पोइ अॻिते सफ़र कंदा। पोइ अल्लाह जे नबी फरमायो, पहिरियों जेको आहे सवारियुनि ते हलंदा। हिकु सवारी ते, अल्लाह जे नबी फरमायो, हिकिड़ी सवारी ते जेकॾहिं हिकिड़ो कोई वेठो आहे, इहो पक सम्झिजो नबी आहे। नबी जेके आहिनि उठ ते, ऊठनी ते सुवार थींदा। ऐं अल्लाह जे नबी फरमायो, मां बि जेको ऊठनी ते सुवार थींदुमि, ऐं मुंहिंजी महार जेकी हूंदी उहो बिलाल हबशी जे हथ में हूंदी। नबी जेको आहे न उठ ते। अल्लाह जे नबी फरमायो, इन खां बाद में जेके मोमिन आहिनि न, पोइ मोमिन हिकु न हूंदो, छो त हे अल्लाह ताला वॾो एज़ा जेको आहे न ॿिनि खे ॾींदो, त हिकिड़ी सुवारी ते हिकिड़ो नबी। हा, जेके मोमिन आहिनि न, उहे हिकिड़ी सुवारी ते 2 ॼणा वेहंदा, 3 ॼणा वेहंदा, 4 ॼणा वेहंदा, 5 ॼणा वेहंदा। ऐं मुअज़्ज़िन जेको आहे आज़ान ॾींदड़, इन जे बारे में वॾी ख़ुशख़बरी आहे। अल्लाह जे नबी फरमायो, क़यामत ॾींहुं इन जी हाइट तव्हां ॾिसंदो, इन जो क़दु ॾिसंदो, सभिनी इंसाननि खां जंहिंजो बिल्कुलु बुलंद क़दु हूंदो, अल्लाह जे नबी फरमायो ॾिसंदो, जेके दुनिया जे अंदरि आज़ान ॾींदड़ आहिनि न, इन्हनि जी मुंडी ऐं इन जो क़दु बिल्कुलु इंसान खां मथे हूंदो। छाजे करे? दुनिया जे अंदरि इन्हनि वॾो अल्लाह जो कलाम जेको आहे, यानी भारी पंहिंजे मथां खणी करे ऐं वॾो हिकिड़ो ऐलान कयो अथऊं, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाह सभिनी खां वॾो आहे। त अल्लाह ताला फरमायो, क़यामत ॾींहुं मां बि तव्हांखे ईअं बुलंद कंदुमि। त आज़ान ॾियनि, ॾिसो मोज़िन आज़ान ॾेई करे ईअं चवंदो आहे न, 5 ॾींहं में 5 दफ़ा, त अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, त अल्लाह वॾो आहे, अल्लाह वॾो आहे। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, मां शाहिदी ॾियां थो त अल्लाह अकेलो आहे। मां शाहिदी ॾियां थो त हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे। त साईं, हे वॾी गवाही आहे। त अल्लाह जे नबी फरमायो, मुअज़्ज़िन जेके आहिनि, इन्हनि जे लाइ तमामु, इन जा क़द तमामु वॾा बुलंद हूंदा। ऐं माण्हू ॾिसी करे माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी त इहे जेके आहिनि न, हे दुनिया जे अंदरि आज़ान ॾींदा हुया, इहे उहे शख़्स आहिनि। पर उते बि जेको आहे यौम महशर में बि अल्लाह जे नबी फरमायो, आज़ान ॾींदा ऐं उथंदा। ऐं उते जेको आहे न, अल्लाह जे नबी फरमायो, जॾहिं सभु इंसान गॾु थींदा यौम महशर में, पोइ उते बिलाल हबशी जेको आहे वॾे आवाज़ में आज़ान ॾींदो। हा, पोइ हिसाबु किताबु शुरू थींदो तमामु वॾे आवाज़ में। ऐं मुअज़्ज़िन जेके आहिनि उहे 2 थी करे, 3 थी करे, 4 थी करे ऊठनीनि ते चढ़ंदा ऐं पंहिंजे सफ़र खे तइ करे उन जॻह ते वञी करे पहुचंदा जिते हिसाबु किताबु थींदो आहे। हाणे साईं, हे क्वालिटी नबियुनि जी आहे, मोमिननि जी आहे। अल्लाह जे नबी फरमायो, हाणे इहे 2 क्वालिटियूं हिकु ई आहिनि, छो त सुवारी ते चढ़नि था न, उठ ते चढ़नि था। नबी बि ॾिसो ऊठनी ते सफ़र थो करे। फ़र्क़ु एतिरो आहे कुल, त नबी हिकिड़ी सुवारी ते चढ़ंदो अकेलो, ऐं मोमिन ऐं नेक 3, 4, 5, 10 ताईं हदीस में आयो आहे, 10 ॼणा बि हिकिड़ी सुवारी ते चढ़ंदा। हे साईं क्वालिटी मोमिननि जी आहे। हाणे अॻिते हलो, हे हिकिड़ी बयानु थी वई। अल्लाह जे नबी फरमायो, ॿिया अहिड़ा बंदा आहिनि जेके पंधु हलंदा। ॿिया अहिड़ा बंदा आहिनि जेके पंधु, अल्लाह जे नबी फरमायो, अक्सर गुनाहगार हूंदा। हे हलंदा, हिन जा गुनाह थोरा आहिनि, त अल्लाह जे नबी फरमायो, ओतिरी हिन खे तकलीफ़ ईंदी, ओतिरा धिका ऐं थाबा खाईंदा नेठि यौम महशर में पहुचंदा। कंहिंजे लाइ तमामु वॾी मुसीबत थी वेंदी, कंहिंजे लाइ तमामु वॾी, जंहिंजा घणा गुनाह आहिनि न, त उन्हनि जे लाइ घणी मुसीबत। अल्लाह जे नबी फरमायो, 2 नंबर ते पंधु वञी करे पहुचंदा। अल्लाह जे नबी फरमायो, ए साहबा, 3 टोलो वॾो ख़तरनाक आहे। 3 टोलो ए साहबा वॾो ख़तरनाक आहे। साहिबनि चयो, या रसूल केरु आहिनि? अल्लाह जे नबी फरमायो, उहे काफ़िर आहिनि। साईं, भला कीअं पहुचंदा? अल्लाह जे नबी खां पुछूं, या रसूल अल्लाह, कीअं पहुचंदा यौम महशर में? त अल्लाह जे नबी फरमायो, पंहिंजी मुंडियुनि सां हली करे यौम महशर में पहुचंदा। उन्हनि जूं टंगूं जेको आहे मथे ऐं मुंडी हेठि। साहिबनि जो, साईं छा मुमकिन आहे ईअं भला हलणु? हे ॻाल्हि का मुमकिन आहे मुंडी ते को इंसान हले? मुंडी ते को इंसान हले? या रसूल, इहो ॻाल्हि मुमकिन आहे भला? अल्लाह जे नबी फरमायो, उहो अल्लाह इन शइ ते क़ादिर आहे, जेको इंसान खे 2 पेरनि ते हलाईंदो आहे न, अल्लाह ताला फिराए करे मुंडी ते बि हलाए सघे थो। क़ादिर आहे अल्लाह ताला। अल्लाह ताला ॾाढो कहिड़ो जेको टेंशन आहे, या अल्लाह ताला ॾाढो कहिड़ी आहे मुश्किल आहे। अल्लाह ताला, अल्लाह जे नबी फरमायो, अल्लाह ताला हलाईंदो। इहे केरु? जंहिंजूं टंगूं मथे ऐं मुंडी हेठि, ऐं मुंडियुनि सां सफ़र तइ करे यौम महशर में पहुचंदा। अल्लाह जे नबी फरमायो, इहो टोलो वॾो ख़तरनाक आहे। इहो टोलो, इहो काफ़िरनि जो टोलो आहे। इन करे तमामु उलमा चवंदा आहिनि न, त हमेशह नमाज़ पढ़ी करे बि अल्लाह खां इहा दुआ घुरंदा कयो त ख़ात्मो अल्लाह ताला ईमान ते बणाए।
हाँ, इहा वॾी जेकी आहे हिकु दुआ आहे। त कहिड़ी ख़बर हिन टाइम ते तहजुद पढ़ो था, हिन टाइम ते तहजुद पढ़ो था, नमाज़ूं जेको तमामु घणियूं पढ़ो था, कहिड़ी ख़बर मौत जो टाइम जेको आहे इस्लाम जी हालत में न बल्कि कुफुर जी हालत में मरो। इहा ॻाल्हि का जेकी नई ॻाल्हि न आहे, ईअं थिया आहिनि अलाए केतिरा जेको वक़्त जा तमामु वॾा जेको आलिम दीन वॾो जेको इस्लाम में पहलू में आख़िरत में आख़िरी टाइम में मौत आयो, इस्लाम में मौत न आयो बल्कि कुफुर जी हालत में मौत आयो। अल्लाह जे नबी जे ज़माने में ईअं थियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में ईअं थियो। अल्लाह जे नबी जे ज़माने में हिकिड़ो शख़्स लड़ाई करे पियो, जिहाद में हलियो, यानी ज़ाहिरी तौर में त असां हुनखे साहबी चऊं न, नबी सां जो गॾु हो त साहबी न, त ज़ाहिरी तौर में त असां हुनखे साहबी चवंदासीं, पर साहबी लिखियो त इहो शख़्स जेको आहे साहबी न हुयो बल्कि इहो मुनाफ़िक़ हुयो, इहो मुनाफ़िक़ हुयो। उन छा कयो त तलवार हलाईंदो रहियो, तलवार हलाईंदो रहियो ऐं अची करे काफ़र उनखे जेको आहे खंजर हिकिड़ो आयो हिते पेट में। हाणे हिन खंजर जे करे मरे न पियो, तकलीफ़ ज़्यादा थिए पई, हिन चयो हाणे तकलीफ़ ज़्यादा थिए पई, अची करे पाण खे पाण वरी ॿियो जेको आहे खंजर हणी छॾियईं। यानी छा थी, ख़ुदकशी थी न, ख़ुदकशी थी न। साहिबनि जो साईं सुभान अल्लाह, शहीद थी वियो, वॾे मक़ाम ते पहुची वियो। अल्लाह जे नबी फरमायो मक़ाम ते न आहे पहुतो, शहीद न आहे थियो, जहन्नम में वञी करे सड़े थो। छाजे करे हिन पाण पंहिंजी तकलीफ़ जेको आहे, अल्लाह जे नबी फरमायो थोरी तकलीफ़ जंहिं टाइम बर्दाश्त करी आहे न, थोरी हिन जी तकलीफ़ रही हुई त अल्लाह ताला हिन खे जन्नत जे आला मक़ाम ते पहुचाए छॾियां।